लगा कि वहाँ के वज़ीर आज़म शहबाज शरीफ की काबीना हलफ खणी वरतो है। काबीना में 31 वफ़ाक़ी वज़ीर 3 ममलिकती वज़ीर शामिल हैं, जॾहिं त 3 सलाहकार भी काबीना जो हिस्सो बणिजी विया आहिनि। सेनेट चेयरमैन ऐं वक़्ती सदर सादिक संजराणी काबीना का हलफ खणायो आहे। काबीना में नून लीग जा 14, पीपल्स पार्टी जा 9 मेंबर शामिल आहिनि, जॾहिं त JUI BAP जा भी मेंबर शामिल आहिनि। राब्तो कयो आहे इस्लामाबाद में ब्यूरो चीफ कुर्बान बलोच सां। कुर्बान, ॿुधाइजो, अॼु वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना हलफ खणी वरितो आहे। बिल्कुल जी, तकरीबन हफ़्ते जे वक़्फ़े खां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ जी काबीना हलफ खणी वरितो आहे। ऐवान सदर में सेनेट चेयरमैन ऐं वक़्ती सदर उन जेको काबीना के हलफ खणायो आहे सादिक संजराणी साहब, उन में वज़ीर आज़म शहबाज शरीफ मौजूद हो। 35 रुकनी काबीना हलफ खयो आहे, जंहिंमें 31 वफ़ाक़ी वज़ीर ऐं 4 मुमलकती वज़ीर आहिनि ऐं हिकिड़ो अञा हलफ जेको आहे उनजी तकरीब रहिजी वई आहे। ज़रिया ॿुधाइनि था त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी भी काबीना में शामिल थींदो, जेको मुल्क में मौजूदु न हुजनि सबबि हलफ न खणी सघियो। जेको वापसि ईंदो त वफ़ाक़ी वज़ीर तौरु हलफ खणंदो ऐं खेसि परॾेही मामलनि जो कलमदार ॾिनो वेंदो। अॼु जेको काबीना हलफ खयो उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी शामिल आहे, मुस्लिम लीग नून, JUI, शाहज़ैन बुगटी ऐं तारिक बशीर चीमा काफ लीग जो उहे भी काबीना जो हिस्सो आहिनि। ऐं अहिड़े नमूने सां जेके काबीना जे हवाले सां जेके अफ़वाह हलनि पिया या इत्तेहादी धुरियुनि में जेके मसइलनि जी ॻाल्हि थिए पई, उहे ॻाल्हियूं अफ़वाहूं दम टोड़े वियूं ऐं अॼु आख़िरकार वफ़ाक़ी काबीना हलफ खणी वरितो ऐं उन खां पोइ उन्हनि खे जेके वफ़ाक़ी वज़ीर उन्हनि जे कलमदारनि जो ऐलान कयो वेंदो ऐं उन खां पोइ पंहिंजो चार्ज संभाले वज़ारत में कम जो जेके शुरूआत करे छॾींदियूं। ठीकु आहे कुर्बान, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां करण लाइ।